पाकिस्तान खां सवाइ भारत मां बि वॾनि फनकारनि जा इहे बयान अची रहिया आहिनि त हुननि पाकिस्तानी फिल्मूं त नाहिनि ॾिठियूं पर पाकिस्तानी ड्रामा ज़रूर भारत में मक़बूल आहिनि, छो त इन्हनि में किरदार ऐं लेखकनि पारां लिखियल कहाणियूं वणंदड़ हूंदियूं आहिनि। पाकिस्तान जा केतिरा ई ड्रामा भारतीय नाज़रीन जी दिलयुनि में घर करे चुका आहिनि ऐं ॾेह तोड़े परॾेह में मक़बूल थी चुका आहिनि। पर अॼुकल्ह जेको ड्रामो हिट थी रहियो आहे उहो इश्क मुर्शिद आहे, जंहिंमें सिंधी फनकार अली गुल मलाह बि मज़ाहिया किरदार अदा कयो आहे। अली गुल मलाह जो किरदार ॾेह परॾेह में मक़बूल थी वियो आहे ऐं मुख़्तसिर किरदार लाइ ड्रामे में शामिल कयल अली गुल मलाह खे हाणे मुकमल ड्रामे में शामिल कयो वियो आहे। अहिड़ो इंकिशाफ अली गुल मलाह पाण कयो हो। अली गुल मलाह सां नाज़रीन जी मोहबत खे ॾिसंदे ड्रामे में सिंधी मौसीक़ी खे बि हथी ॾिनी वई आहे ऐं हिकु ख़ूबसूरत सिंधी गानो शामिल कयो वियो आहे, जंहिंजो उर्दूअ में तर्जुमो बि ॾेखारियो वञे थो, जीअं नाज़रीन खे ॿोल सम्झ में अची सघनि। ड्रामे जे डायरेक्टर नई किस्त में सिंधी मौसीक़ीअ जे चाहींदड़नि ताईं रसाईअ लाइ ख़ूबसूरत अॻ भराई आंदी आहे। ड्रामे जी 21वीं किस्त में शामिल सिंधी गाने जा ॿोल तुंहिंजा सपना आहिनि ऐं पंहिंजी पसंदीदा फनकारनि शिबरा ऐं फज़ल बख़्श खे सिंधी गाने जे पस मंज़र में ॾिसण बि मदाहनि खे बेहद पसंदि आयो आहे। ॿिए पासे सिंधी नाज़रीन पारां टीवी ड्रामे जी टीम जी साराह कई वई आहे, छो त हुननि न रुगो सिंधी फनकार पर सिंधी मौसीक़ी खे बि हथी ॾिनी आहे। ड्रामे में शामिल कयल गानो असुल में सईद इमदाद हुसैनी जी नज़म आहे।